अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सिहत ठीकु आहे? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं असां बि तव्हांजे दुआउनि सां बिल्कुलु ठीकु ऐं तंदुरुस्त आहियूं। दोस्तों, अॼु तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणी आहे जेका हर वक़्तु पब्लिक जा माण्हू जेको आहे सो उन ते तबसरो कंदा रहंदा आहिनि त बाबा गवर्नमेंट हीअं कयो आहे, गवर्नमेंट हीअं कयो आहे, गवर्नमेंट हीअं कयो आहे। सो हर वक़्तु असां छा कंदा आहियूं, जो पब्लिक जा जेके माण्हू आहियूं, जंहिंमें तव्हां बि अची वियो, मां बि अची वियुसि, सॼी संगत अची वई। सो उहे इहा ई शइ माना वरजाईंदा रहंदा आहिनि, इहो ई तबसरो कंदा रहंदा आहिनि त बाबा जेको आहे सो गवर्नमेंट का बि शइ नथी करे। त असुलु हक़ीक़त हीअं आहे, गवर्नमेंट आहे कहिड़ी शइ? सॼो जेको पावर आहे उहो असां अवाम वटि आहे। जेको कुझु करिणो आहे उहो असां अवाम खे करिणो आहे ऐं जंहिं ते असांखे स्टैंड वठी करे असांखे गवर्नमेंट खे पाबंद करिणो आहे त गवर्नमेंट खे छा आहे करिणो। हर वक़्तु असां जेको आहे सो गवर्नमेंट खे ॾोही करार ॾींदा आहियूं। असुलु ॻाल्हि इहा आहे त असुलु हक़ीक़त ईअं कोन्हे। असुलु हक़ीक़त हीअं आहे त ॾोह असां अवाम जो बि आहे, ईअं न आहे सिर्फ़ु गवर्नमेंट जो ॾोह आहे, पर 75% जेको ॾोह आहे उहो असां अवाम जो आहे, जंहिंमें आऊं तव्हां सभु शामिलु आहियूं। उहो कीअं आहे उन ते थोरो मां तव्हांखे तफ़सील ॿुधायां त जीअं तव्हांखे बि ॻाल्हि सम्झ में अचे त वाक़ई असां बि ॾोही इन में आहियूं। सो असुलु हक़ीक़त ईअं आहे त फ़र्ज़ु कयो जेको कुझु हिन माहौल में वही वापरे थो या थिए थो, या जेके जुर्म थियनि था, ॾोह थियनि था, सो जेके बि माण्हू एक्स काउंटर आहिनि या रूपोश आहिनि, ॾोहारी आहिनि, या को बि माण्हू फोरू आहे, धाड़ेल आहे, चोर आहे, कुझु बि आहे, उन सभिनि खे बचाइण जे लाइ असां आम पब्लिक जो कमु आहे, असां उन्हनि खे हर वक़्तु तहफ़ुज़ फ़राहम कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं? फ़र्ज़ु कयो कंहिं मुंहिंजे वेझे रिश्तेदार, मुंहिंजे भाउ सोट मासात या कंहिं अहिड़े दोस्त को ॾोह कयो, मूंखे ख़बर पई फलाणे माण्हू हीउ ॾोह कयो आहे, फलाणे माण्हूअ जेको आहे सो फुर कई आहे, चोरी कई आहे, हीअ मेंह चोराई अथई। भली ॾिसो उहा शइ खणी मूं वटि भली हू न बि अचे, पर मूंखे उनजी ख़बर ज़रूरु पवंदी। मूंसां गॾु सभई ॿिया अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे इन शइ जी ख़बर ज़रूरु पवंदी। सिर्फ़ु ही हिकिड़ो माण्हू करण वारो न हूंदो, खोड़ माण्हू हिन खे ॾिसंदा सुञाणींदा ऐं जेका शइ ही खणी ईंदो, फ़र्ज़ु कयो का मेंह कयईं या को जेका असां का डिकेती कयईं, मोटर साइकिल खसी या कुझु बि कयईं, उहा काहे ज़ाहिर कंहिं पाथारी ते काहे वेंदो, पंहिंजे घर त कोन खणी ईंदो। उहा शइ ज़रूरु आहे त इहा ॻाल्हि त हर माण्हू खे सम्झ में अचे थी। सो पोइ छा थींदो त मां चवंदुसि यार हाणे मुंहिंजो ही दोस्त आहे, हाणे यार हीउ जेल न वञे। पोइ हू भाॻियो वीचारो छा कंदो, तोखे मूंखे हुनखे सभिनि खे इलाज कंदो, बाबा इहा शइ मूंखे वठी ॾियो। ऐं सभई माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर को बि माण्हू भाॻीअ सां हमदर्दीअ लाइ तयारु न हूंदो। इन जो मक़सदु इहो थो निकिरे त असां सभु जुर्म में इन में शामिल हूं, छो त इन शइ जी मूंखे ख़बर आहे, मूंसां गॾु सभई ॿियनि माण्हुनि खे ख़बर आहे त भाई फलाणे माण्हू हीउ ॾोह कयो आहे, फलाणे माण्हू मेंह काई आहे, फलाणे माण्हू मोटर साइकिल चुराई आहे, जेको आहे सो पर असां उन जे मथां कखु न खणंदासीं, मथां अदा इहो जेल वञे। पोइ भाॻियो वीचारो नेठि मजबूर थी करे क़ुर खणंदो या कंहिंखे भुंग ॾींदो, कुझु बि कंदो, उन खां पोइ इहा शइ पोइ हू पंहिंजो वापसि कंदो। उन खां बाद में वरी थींदो छा, जॾहिं भुंग ते उहा शइ मोटंदी, जेके भुंग वठण वारा माण्हू आहिनि या जेके माण्हू मोटाए ॾियण वारा आहिनि, उहे हुन सां हिकिड़ो शर्त रखंदा। शर्त कहिड़ी रखंदसि? शर्त इहा रखंदसि त बाबा हाणे ॻाल्हि इहा शइ तोखे असां मोटाए था ॾियूं, भली चोर तुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थियनि, सफ़ा ओपनली जेका असां कमु थी वञे, पर तोखे चोर खां न फ़ैसिलो वठिणो आहे, न चोर जे मथां फ़रियाद करणी आहे। इहे ॿ शयूं चोर जे लाइ बंदि आहिनि। बंदि जो मक़सदु इहो आहे त हाणे हीउ छा करे, हिकिड़ो शरीफ़ ग़रीब माण्हू, सिधो माण्हू, सादो माण्हू, जंहिं सॼी उमिरि को कुझु कयो ई कोन्हे को, सो उहो माण्हू हाणे छा करे, उहो ज़ाहिर आहे हाणे बंदूक खणी कंहिंसां विढ़े या चोरी करे, छा करे। हाणे
इहो मक़सदु असांजो इहो हूंदो आहे त कहिड़ी बि सूरत में चोर खे ॿधाइणो नाहे, चोर जेल न वञे, चोर चटी न भरे। असुल मक़सदु असांजो इहो ई आहे। सो अदा अहिड़े तरीक़े सां सिर्फ़ु चोरी जो मसइलो कोन्हे, इन में घणियूं शयूं अची थियूं वञनि। फ़र्ज़ु कयो कंहिं जेको आहे सो गवर्नमेंट किथे को रोड ठारायो, असां अहिड़ा सबाजड़ा ऐं जेको आहे सो सुलझियल आहियूं, पोइ वरी असां उन रोड जे मथां पंहिंजो गोबिल या ॿी का शइ काहे वेंदासीं जंहिंखे टायर बि न हूंदा, उहो असां कटींदा जेको आहे सो अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे रोड खे तबाह कंदासीं। हाणे इन में बि ॾोही गवर्नमेंट आहे। हाणे जंहिं चोर चोरी कई, मूंखे ख़बर, सभई माण्हुनि खे ख़बर, उनखे लिकाइण में इहो बि गवर्नमेंट लिकायो उनखे। या जन माण्हुनि भुंग वठी करे शइ हुन भाॻे खे वापसि कराई ऐं भाॻे सां इहे शर्त रखिया त बाबा उन मथां फ़रियाद बि नाहे करणी, उन मथां FIR नाहे कराइणी ऐं हुन सां फ़ैसिलो बि कोन्हे। इहो बि गवर्नमेंट गुनाह कयो, इन में बि गवर्नमेंट शामिल आहे। असां इन में बि गवर्नमेंट खे जेको आहे सो हर वक़्तु ॾोही करार ॾींदा आहियूं। त असुल हक़ीक़तूं ईअं कोन्हनि के। असुल हक़ीक़त ईअं आहे त असां 75% ॾोही आहियूं, गवर्नमेंट 25% ॾोही आहे। का बि शइ गवर्नमेंट ग़लति करे थी त असां अवाम जो कमु आहे, समूरी अवाम उन जे ख़िलाफ़ रद्द अमल ॾेखारे, गवर्नमेंट उन शइ खे ऑटोमेटिकली सही करे छॾींदी। गवर्नमेंट खे कहिड़ी ताक़त न कंदी, बिल्कुलु कंदी। गवर्नमेंट उन शइ जो बाइकाट कंदी, उहा शइ न थी सघंदी। असां ख़ुशीअ सां उहा शइ क़बूल कंदा आहियूं। पोइ वरी रोअण पिटण बि असांजे नसीब में हूंदो, बाबा हाणे गवर्नमेंट हीअं कयो, हाणे हीअं कयो, हाणे हीअं कयो। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो हींअर जीअं इशू पियो हले यूरिया भाण जे हवाले सां, भला इन जो बि थोरो तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो हलां। ऐं फ़र्ज़ु कयो कंहिं डीलर, जेके ही कारखाने वारा आहिनि, जेके डीलर आहिनि, इहे छा कंदा आहिनि जो मुख़्तलिफ़ यारनि दोस्तनि मिटनि माइटनि वटि जेके सो हज़ारे ॿोड़ियूं भाण जूं टारे रखंदा आहिनि। छा इन में इहो हिकिड़ो डीलर मुलविस आहे? ट्रैक्टरनि वारा मुलविस आहिनि, जेके खणी वञी लिकाइनि था, जेके खणाए वञी पाण वटि रखनि था। 100,000 माण्हू उनखे ॾिसनि था, 100,000 माण्हू खे उनजी ख़बर हूंदी आहे त फलाणे जॻह ते हिन डीलर भाण लिकायो आहे, पर उन बावजूद बि केर बि उनजे ख़िलाफ़ नाले वठण लाइ तयारु न आहे। इहो बि गवर्नमेंट जो ॾोह आहे। इन में बि असां गवर्नमेंट खे गुनाही साबित कंदा आहियूं त बाबा गवर्नमेंट गुनाह कयो आहे, बाबा गवर्नमेंट लिकायो आहे न। त इन में गवर्नमेंट जो ॾोह कहिड़ो आहे? मूं ॾिठो उनजे ख़िलाफ़ कखु न खयो, 100,000 मूं जहिड़नि ॿियनि माण्हुनि ॾिठो, उन्हनि का दाह कूक न कई। सहाफ़ी वीचारा उहे बि चुप कयो वेठा, उन्हनि बि ॾिठो पे लका त बाबा ही भाण जेको आहे सो डीलर खणाए वञी फलाणी जॻह ते रखियो आहे, उहे बि चुप करे वेठा। आम पब्लिक जो माण्हू बि चुप करे वेठो। 100,000 माण्हुनि जन खे इन बाबति ख़बर आहे, उहे बि पंहिंजो चुप कयो वेठा आहिनि। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 1000 माण्हू ॿियो न आहे, सिर्फ़ु सोशल मीडिया ते कंहिं बि डीलर जी निशानदही कंद, बाबा हिन फलाणी जॻह ते भाण लिकायो आहे, छा उहो लिकाए सघंदो? सुवाल ई पैदा कोन्हे। सवाल ई पैदा कोन्हे जो इहो माण्हू लिकाए सघे। इहो सभु अदा गवर्नमेंट जो ॾोह कोन्हे। असां हर वक़्तु जेको आहे सो हर महल हर जेको आहे सो तरीक़े सां गवर्नमेंट खे ॾोही करार ॾींदा आहियूं, पर हर शइ में गवर्नमेंट ॾोही कोन्हे। अवाम असुल में ॾोह कराइण में अवाम जो हथु आहे। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो माण्हू आहे जंहिं जुर्म कयो, उनजे मथां को केस आहे, को FIR आहे। हाणे उहो मुंहिंजो मिटु आहे या तुंहिंजो दोस्त आहे या ॿिए कंहिं माण्हूअ जो अज़ीज़ आहे या रिश्तेदार आहे या कुझु बि आहे। हाणे छा थींदो जो अदा उहो माण्हू वञे थो पियो किथे, पकड़िजी पियो, बाबा मां फ़ोन कंदुसि फलाणा साईं, यार इहो मुंहिंजो माण्हू आहे, महिरबानी कजो। वरी ॿिए माण्हू फ़ोन कई ॿिए ॾे, बाबा इहो मुंहिंजो माण्हू आहे साईं, महिरबानी कजो। वरी टे माण्हू फ़ोन कई जेको आहे सो MP ॾे, MP फ़ोन कई SSP ॾे, SSP फ़ोन कई DSP ॾे, DSP फ़ोन कई SHO ॾे। अहिड़े हिसाब सां 100,000 कालूं अची वेंदियूं। पोइ पुलिस वीचारो करे त छा करे? पुलिस वीचारी जेका करे त छा करे? हेतिरियूं फ़ोनियूं जेको आहे सो अची वियूं, दोस्तनि जूं, माइटनि जूं, MP जूं, MNA जूं, सॼे जूए तर जे माण्हुनि जूं। ज़ाहिर आहे यार इहे बि त इंसान आहिनि, इन्हनि जा बि त वास्ता आहिनि माण्हुनि सां, इहे बि त माण्हुनि सां उथनि वेहनि था। आख़िरकार नेट इहे पंहिंजो सिस्टम कीअं हलाईंदा? अगरि जेकॾहिं इहे सभु माण्हू, तूं मां, इहे सभु फ़ोन कयोसीं, वाक़ई इहो माण्हू एक्स काउंटर आहे, इनखे नाहे छॾिणो, इनखे इंतकाम ते रसाइणो आहे, त यकीन करियो जुर्म न थींदो। जेको ही जुर्म थिए पियो न, इहो जुर्म असांजी ख़ामोशी जे वजह जे करे थिए पियो।
इहो जुर्म तूं असां था करायूं। कंहिं बि मुजरिम में ताक़त नाहे जो जुर्म करे, सिवाइ असांजी इहा जेका ख़ामोशी आहे, सिर्फ़ु इहा असांजी ख़ामोशी जेका आहे असां मुजरिम जे लाइ सुठो साबित थिए थी, उन जे फेवर में अचे पियो। तंहिंजे करे मुजरिम एतिरो ताक़तवर थी वियो आहे ऐं जुर्म थो करे। अगरि जेकॾहिं हर माण्हू, हर फ़र्द, हर जेको आहे सो इलाइक़ाई माण्हू इन मुजरिम जे ख़िलाफ़ु हुजे त पक सां तव्हांखे चवां थो त मुजरिम कॾहिं बि जुर्म न करे सघंदो। इहे सभु तुंहिंजूं असांजूं ग़लतियूं आहिनि, इहे असां आम पब्लिक जूं ग़लतियूं आहिनि। इन गवर्नमेंट हाणे इनखे लिकायो आहे। साईं, इनखे गवर्नमेंट कोन लिकायो आहे। इहो गवर्नमेंट जी पनाह में न हुयो, इहो असां तुंहिंजी पनाह में हुयो। तुंहिंजो दोस्त हुयो, मुंहिंजो मिट हुयो, फिलाणे जो माइट हुयो, हुनजो माइट हुयो, हुनजो माइट हुयो। साईं, जेको आहे सो सभिनी थी करे असां हुनजी तहफ़ुज़ कई, हुनजी दिलि वधी वई, सो हुन जेको आहे सो जुर्म कया। वल्लाह आलम जुर्म कंदे कंदे को जेको आहे सो कंहिं डिकेती में, कंहिं अहिड़े मामले में को माण्हू मारे विधई, पोइ असां छा कंदासीं? 5 माण्हू, 5 चङा मठा, हेॾां होॾां MP MN जा दोस्त यार रेस जेको आहे सो वॾेरा, इहे सभु थी असां मेड़ ते अदा हाणे असां आया आहियूं, बसि ग़लती ई थी वई। हाणे छा थींदो? हाणे माण्हू त हूअं मरी वियो, तुंहिंजो को माण्हू तुंहिंजो मोटी अचण जो त आहे कोन। सो अहिड़े हिसाब सां असां जेको आहे सो अञा हुनजी हिमत अफ़ज़ाई छॾे करे जेको आहे सो चोर जी जेका असां सपोर्ट कंदा आहियूं, उन खां पोइ छा थींदो? चोर जी दिलि वधी वेंदी आहे त बाबा हाणे हीअ जेके हज़ारे सवे माण्हू जेके विया हुन ॾे, इहे हुनजे मुखालिफ़ थी विया। जेकॾहिं हू नथो मञे त हाणे सभु हुनजा मुखालिफ़ आहियूं असां। त बाबा तूं असांखे न मञियो, तूं असांखे न मञियो आहे, तूं फिलाणे चङे खे न मञियो, तूं फिलाणे वॾेरे खे न मञी, फिलाणे बोतार खे न मञी, फिलाणे सैयद खे न मञी, न्याणियूं तो ॾियायूं उन्हनि खे बि न मञी, अब हे क़ुर तो ॾियायो इन्हनि खे बि न मञी, हीअं थियो हीअं थियो, तूं बाबा हाणे हल। पोइ अञा छा थींदो? जो उनखे असां जेको आहे वीचारो मिसकिन, जंहिंजो माण्हू बि हुन मारियो, धमकियूं बि असां उनखे ॾींदासीं। त इहो बि गवर्नमेंट जो ॾोह, हाणे इहो बि गवर्नमेंट कयो आहे। गवर्नमेंट खे असां का बि कार्रवाई करणु छॾियूं ई नथा। उन में इहो सॼो पब्लिक जो कमु आहे, इहो सॼो पब्लिक जो कमु आहे। जेकॾहिं 75% पब्लिक जेका इहा आहे, जेका सपोर्टर आहे, मुजरिम जी सपोर्टर आहे, इहा सपोर्ट न करे न, त इहा जेको जुर्म आहे इन जी जड़ खां पाड़ ख़तमु थी वेंदी ऐं इहो जुर्म न थी सघंदो। इहो सॼो जो सॼो गुनाह असांजे मथां अचे थो। इहो असां पब्लिक जो ॾोह आहे, इन में गवर्नमेंट जो को बि ॾोह कोन्हे। सुन, गवर्नमेंट खे सपोर्ट करण वारा बि असां पब्लिक ई आहियूं। असां पब्लिक ई चूंडे करे गवर्नमेंट मुंतख़िब कंदा आहियूं, उन खां पोइ इहा शइ हलंदी आहे। सो ईअं थींदो, अगरि को बि मुजरिम, को बि ॾोही या को बि मुआशिरे में का जेका असां बदचाली थिए थी या को जुर्म थो थिए, असां सभु थी करे जेको आहे सो उन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं, त मां यकीन सां चवां थो, 100% यकीन सां चवां थो, को बि माण्हू, को बि जेको आहे सो फ़र्द, को बि मुजरिम जुर्म न करे सघंदो। सो इहो बि गवर्नमेंट जो ॾोह आहे। इन में बि जेको आहे सो असां गवर्नमेंट खे ॾोही करार ॾींदा आहियूं त भाउ गवर्नमेंट हीअं कयो आहे, गवर्नमेंट हीअं कयो। अदा गवर्नमेंट छा करे? गवर्नमेंट खे असां ॻिचीअ में हथ विझूं वेठा आहियूं, जेके पब्लिक जा माण्हू आहियूं, इहे असां ॻिचीअ में हथ विझूं वेठा आहियूं। गवर्नमेंट छा करे? गवर्नमेंट खे असां सपोर्ट कंदासीं तॾहिं गवर्नमेंट कंहिं मुजरिम खे कंहिं इंतकामी कार्रवाई ते रसाईंदी। सम्झी बाबा? असुल हक़ीक़त इन तरीक़े सां आहे। फ़र्ज़ु कयो वरी मुआशिरे खे जहिड़े तरीक़े सां जेको आहे सो असां हलाईंदासीं, ज़ाहिर मुआशिरो ओहिड़े तरीक़े सां हलंदो। हाणे असां सभु सपोर्टर आहियूं मुजरिम जा, त मुआशिरो मुजरिम ई थींदो। हाणे इन ते थोरो गौर वीचार कजो त वाकई इहा शइ आहे या न आहे, मुमकिन आहे या कोन्हे को। अगरि न आहे त महिरबानी करे कमेंट्स में मूंखे ज़रूरु तव्हां इहो ॿुधाइजो त वाकई जेको हीउ जुर्म थिए थो या जेके हीअ ॾोह था थियनि, जेको हीउ सिस्टम थिए पियो, इन में असां जेको आहे सो पब्लिक जो 75% हथु आहे या न आहे। इहो जुर्म थियण में असांजो हथु आहे या कोन्हे को। असां मुजरिम खे हर वक़्तु साथ ॾींदा आहियूं या उनजी मुखालिफ़त कंदा आहियूं। थोरो इन ते बि जेको आहे सो महिरबानी करे ज़रूरु जेको आहे सो पंहिंजा कमेंट्स राय ॾिजो, त जीअं भाइरनि जी महिरबानी थींदी त असांखे बि ख़बर पए त वाकई जेका हीअ असां ॻाल्हि कई आहे इहा ग़लति आहे या इहा वाकई असां जेका ॻाल्हि कई आहे इहा सही आहे। ऐं हीअ जेका वीडियो आहे महिरबानी करे आख़िर ताईं ॾिसिजो, ऐं जेके बि असां जूं ॻाल्हियूं आहिनि जिन में का कमी कोताही हुजे या का ग़लती वलती थी वई हुजे त महिरबानी करे उनखे बि तव्हां मूंखे
जेको आहे सो कमेंट ज़रिए ॿुधायो त जीअं असां मां बि उन ते अमल कयां ऐं तव्हां सां जेको आहे सो गॾिजी करे मुआशिरे खे अदा हाणे असां तव्हां भाइरनि खे दोस्तनि खे जेके पब्लिक जा माण्हू उन्हनि खे असां हिकिड़ी जेका असां इल्तिजा कंदासीं अर्ज़ु कंदासीं त अदा मुआशिरे मां अगरि जुर्म ख़तमु करिणो आहे न त मुजरिम जो न पर मज़लूम जो साथ ॾियणो आहे। हर माण्हू मज़लूम सां साथ ॾींदो त मज़लूम कुझु बि कोन्हे को। हिते कमु असुल में ईअं उल्टो थींदो आहे त असां जेके बि पब्लिक जा माण्हू आहियूं सभु मुजरिम सां गॾु आहियूं, मज़लूम सां को माण्हू गॾु कोन्हे को। पोइ इन जे करे मुजरिम जेको आहे सो ताक़त करे थो वञे ऐं हू हबक ई नथो करे ऐं जल्दी में जेको आहे सो को न को जुर्म करे थो वञे। सो अहिड़े तरीक़े सां भाउ हाणे असां बि इन मुआशिरे में जेको आहे सो 75% ही जेके जुर्म आहिनि इहे असां पब्लिक करायूं था, पब्लिक असां इन में इन्वॉल्व आहियूं ऐं असां पब्लिक जे करे इहे जुर्म थियनि था। असां उन में जेको आहे सो ॾोह जा ॾोहारी आहियूं। जेको मुजरिम जुर्म करे थो असां उन में भाङे भाईवार आहियूं। असां उन सां ज़ुल्म में ऐं जुर्म करण में हिसेदार आहियूं, छो त असां ख़ामोश आहियूं। असां उनजे ख़िलाफ़ु आवाज़ु नथा उथारियूं, असां मज़लूम जो साथ नथा ॾियूं। असां हर वक़्तु जेको आहे सो ख़ामोशी अख़्तियार कई आहे ऐं जेको आहे सो अंदरूनी तरह या ज़ाहिरी तौरु असां हर वक़्तु जेको आहे सो मज़लूम खे जेको आहे सो धमकायो आहे ऐं ज़ालिम जो साथ ॾिनो आहे, जंहिंजे करे हीउ असांजो मुआशिरो एतिरो जेको आहे सो ज़ालिम थी वियो आहे। सो इन जे करे महिरबानी करे थोरो गौर वीचार कयो ऐं हर वक़्तु जेको आहे सो पाण खे आज़ादु करे ऐं गवर्नमेंट खे ॾोही करार न ॾियो। ऐं इन में जेको आहे सो गवर्नमेंट जो सिर्फ़ु ॾोह कोन्हे को, त असांजो तमामु घणो इन में ॾोह आहे। 75% असांजो ॾोह आहे, 25% गवर्नमेंट जो बि थी सघे थो, छो त उहो वरी असां हुन सां जेको आहे सो गवर्नमेंट खे सपोर्ट कयूं था, जेको असां मुजरिम खे सपोर्ट था कयूं, उहो ई जेको आहे सो सपोर्ट 25% जेको आहे सो गवर्नमेंट ॾे हलियो थो वञे पियो। इन जे करे तव्हां दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे अगरि मूंखां का ॻाल्हाइण में या जेको आहे सो ताक़ीद करण में का ग़लती थी वई हुजे त बराए महिरबानी माफ़ु कजो। ऐं जेको आहे सो थी सघे थो मतां मां जज़्बाती थी वियो हुजां, सो तंहिंजे करे महिरबानी करे हर वक़्तु जेको आहे सो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अलाह खे हाज़ुर नाज़ुर ॼाणियो ऐं जेको आहे सो जेको बि ज़ालिम हुजे उनखे ज़ालिम चओ ऐं उन जो साथ न ॾियो। अगरि तव्हां जेको आहे सो मज़लूम जो साथ नथा ॾेई सघो त ज़ालिम सां साथ न ॾियो, ज़ालिम सां गॾु न थियो, उन जी फेवर न कयो, उन खे हर वक़्तु जेको आहे सो चओ इहो ग़लति आहे। त इनशा अल्लाह असांजे मुआशिरे मां जेको आहे सो ज़ुल्म जी पाड़ हर जेको आहे सो लिहाज़ खां ख़तमु थी वेंदी ऐं असांजो मुआशिरो तमामु हिकिड़ो बहितरु मुआशिरो थी सघे थो। अस्सलामु अलैकुम।